नाज़रीन अहम ख़बर शामिल कयूं था जोई मां जिते मुख़्तलिफ़ शाखनि जे आबादगारनि शाख अंदरि क़ुरान खानी करे अनोखो एहतजाज कयो आहे। हिकु भेरो तव्हांखे ॿीहर ॿुधाईंदा हलूं चंचाणी माइनर जे आबादगारनि पारां पाणी न पहुचण ते शाख अंदरि क़ुरान खानी कराए अनोखो एहतजाज कयो वियो आहे। रईस अब्दुल हमीद गाॾेई, वॾेरो अशरफ गाॾेई, गुलन खान गाॾेई, झंडो लिगारी, इमाम अली रोस्तमाणी, अनवर गाॾाई ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सवें आबादगारनि शाख अंदरि क़ुरान खानी करे अनोखो एहतजाज कयो आहे। उन हवाले सां पेश आहे जोही मां जान मोहम्मद गाॾेई जी ही रिपोर्ट। पाणी कोन्हे, असां सां ज़ुल्म आहे। असां हींअर ज़मीननि खे हर हया आहिनि, कइण हया आहिनि, वाज ते पैसा खणी व्याज ते हयो आहे, पाणी न आहे। उन करे असां इरिगेशन वारनि खे हिन क़ुर जो कसम था विझूं त हिन क़ुर जे सदके असांखे पाणी ॾियो, छो जो पाणी कती जे फसल में बि न मिलियो आहे, चेट में बि नथो मिले। हे सतों एल हाणे असांजो शाख जो मोह 2 किलोमीटर मथे आहे, 2 किलोमीटरनि ताईं बि शाख खे पाणी कोन्हे चिंजानी मैनर खे। उन जे करे असां एहतिजाज कयो आहे, क़ुर खानी कराई आहे त मथां क़ुर जे सदके पाणी ॾियनि। असांजो इहो ई मुतालबो आहे असांखे पाणी ॾियनि, असां आबादी कयूं, टाइम बाक़ी वञी बचियो आहे, असां आबादी न थी सघंदी। उन जे करे हींअर अदा ॻाल्हि इहा आहे त हीअ असां एहतजाज इहो कयो आहे, अॼु ही क़ुर खानी कराई आहे। ॾिसो त ही चिंजाणी शाख जे तरे में असां बीठा आहियूं ऐं पाणी हींअर कोन्हे को, कती असांखे कोन मिली, चेट कोन थो मिले। हाणे चेट जी मुद वञे थी, ही चिंजाणी ॾिसो त सुकी पई आहे, जेको का शइ हिन में तरे में का शइ कोन्हे। हिन खां पोइ पाणी असांखे कॾहिं मिलंदो जो असां आबादी कंदासीं ऐं पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र कंदासीं, पंहिंजा ॿिया जेके ज़रूरतूं आहिनि उहे पूरियूं कंदासीं। पर ही जेके पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असांजा हुकुमरान जेके आहिनि नाहिल आहिनि, जो आवाम जे कंहिं बि भले जे लाइ सोचनि ई कोन था। पंहिंजे बंगलनि में, पंहिंजे महल माड़ियुनि में वेठा आहिनि, आवाम खे विसारियो वेठा आहिनि। हाल मञण खां पोइ उन जे जेका आहे असां आख़िर चोरी खे रोकण जे लाइ कहिड़ियूं शयूं इस्तेमालु कबियूं, उन जे आॾो पई थी थिए। हिन खे ख़बर आहे त चोर केरु आहिनि, किथां चोरी थिए थी, लिकल ॻाल्हि कान्हे, छो जो पहिरों खणंदो त सिधो उते वेंदो जिथे आबादी आहे। इन जे करे असीं मौजूदा पंहिंजे हिन पीपल्स पार्टी जी हुकूमत ऐं पंहिंजे MNA MP खे अपील था करियूं त जोही वारनि खां कती त खसिजी वई, हाणे बाक़ी बचियो आहे रबी। इहो टाइम ते पहुचाए ॾियो, माण्हुनि खे जींदा न ॾियो। मिसकिन माण्हू आहिनि जंहिंजो ख़र्च करे ही जेका हर हया आहिनि, ज़मीनूं ठाहियूं आहिनि, उन जे लाइ ॿिज वरिता आहिनि, उन्हनि खे पाणी टाइम सां आबादगार जेके आहिनि से अची शाखुनि में अची दाहूं कयूं अथनि, बाज़ारनि में, रस्तनि ते, हर जाइ ते आया आहिनि। हुननि जो ॿुधण वारो केरु आहे ई कोन को। हाणे अची शाखुनि जे मथां क़ुर खवानी शुरू कई अथनि, दाहूं कयूं अथनि, सरकार त हुननि जी ॿुधे ई कोन थी। हाणे अलाह ताला जे दरबार में अची बीठा आहिनि। हाणे इहा शइ उन्हनि खे ॾिसण में नथी अचे त हे जेके सरे बाज़ार दड़ियूं करे 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 रोज़ उन्हनि जा एहतजाज आहिनि, उन्हनि जो ॿुधण वारो को आहे ई कोन को। हाणे अची शाखुनि में, ब्रांचुनि में उन्हनि दाहूं करणु शुरू कयो आहिनि। अलाह ताला जे दरबार में त मालिक सही है जेके ज़ालिम हुकुमरान आहिनि, इन्हनि जो सफ़ायो थिए, इंसाफ़ थिए। वलक़द कतबना फ़ि ज़ुबूर अनल अर्द लिल्लाह, क़ुर मजीद में अलाह ताला फरमायो त हीअ जेका ज़मीन आहे असां ज़बूर में